आनंद जी ॻाल्हि आहे हिकिड़े ॻोठ में मारको थी पियो। अरे वाह वाह मुंहिंजा देव कुमार देवन जा देव महादेव वियो वियो हितां हितां पासे में हूंदा हो त वरी ईंदा हो ॿधल पका करिया जीअं जिनखे आशीष खे विहारे छॾियो अथमांसि। अञा कुझु पुछे कोन थो न को उथियो आहे न को तो खीसे में अथसि की न पर आसरो त हूंदो आहे न। कंध भॻो कल्ह रती पी 6 दफ़ा 8 फ़ोनूं कई नंबर जेको मूं वटि पहिरीं वारो हाणे को मटियो अथई को फ्रीअ जो मिलियो अथसि अलाए छा न जियो कोन्हे। हा जी भाऊ सुञातो हाणे फोन ते कीअं सुञाणा मुंहिंजो न यार इहो नंबर मूं वटि सेव कोन्हे कयलु चई न सुञाणो मूंखे नथा सुञाणो मुंहिंजो भला सुञाणप ॾे ख़बर अथव मां तव्हांखे पान खाराइण वठी हलंदो हुउसि। अड़े पान त मूंखे 50 ॼणनि खाराया यार अहिड़ो कासाई 20 मिंट खां पोइ पुछो जी मां आशीष भाऊ मुंहिंजे शोरूम ते भलिया हूं था साड़ियुनि जो उहो यादि अची वियो। हा वठी हलियो हिकिड़े ॾींहुं ते शोरूम ते 2 मायूं आयूं पहिरें नंबर जो होशियार जेके चइबो न इहो सेल्समैन ऐं माई खे हुन अधु दुकान त खोलाराए छॾियसि। मायूं त थींदियूं हलियूं आहिनि न। हा मुंहिंजी जया त भॻवान जो कसम मुंहिंजे दोस्त वीचारे नओं कपिड़े जो दुकानु खोलियो पोइ घर ई निमंत्रण ॾियणु आयो भई अचिजो उन ते त कोन वई 15 ॾींहंनि खां पोइ जया खे यादि आयो वई भॻवान जो कसम सॼो दुकानु ऊंधो कराईंसि। सुबुह जो 9 बजे जीअं हुन अगरबत्ती ॿारी जीअं हाणे जया भाभी आई आहे त सॼो पुड़ो खणी ॿारी। हा ऐं हूअ बि वञेसि खोलाईंदी उहो वीचारो कढी ॾेखारे शिकिल मां सम्झी वेंदा आहिनि मर्द भई इहे सेल्समैन ख़बर पइजी वेंदी आहे भई इहे कोन वणी ड्रिंक अड़े उहो निकालो उतां बि अधु दुकानु हुनजो खोलाराई नेठ हू ई अची परेशान थियो जेके बि डिज़ाइनूं सभु ॾेखारे नेठ उन ई खणी हथ जोड़िया चई भाभी मूंखे लॻे थो त हाणे जॾहिं मां परचेसिंग ते वेंदुसि त तव्हांखे गॾु वठी हलंदुसि। हेॾे दुकान में जीअरा जिन 5 कलाकनि में तो हिकिड़ी ड्रेस या हिकु साड़ी पसंदि न कई आहे हुन रड़ वाको त करे नथो सघे न खणी हथ जोड़ींसि चई न न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे मां हूअं ई बि आई हुअसि जेको आहे सो भाॼी वठणु निकिती हुअसि भाॼी फ्रूट जेका वठंदी आहे उहो अञा आयो कोन्हे त मूंखे त टाइम पास खपंदो ॿुधाए त हुननि माइनि बि ॾिठो हिनखे मुनो कलाक कक कयूं नेठि हिन ही बि सही ॾियणो त आहे उथी भॻवान जो कसम हिकिड़ी किन जहिड़ी साड़ी खणी ऐं प्लेटूं लॻाए हिन पेंट में ड्रिंक करे पाए वरी देखो कितनी अच्छी लग रही है आप पे तो दीदी इतनी अच्छी लगेगी पान साड़ी पाए पी रहे हो अहिड़ो ॾिठो को सिलसिलो